मुर्तज़ा साहब, इहो जेको तव्हां वाक़ियो पेश आयो आहे, इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे ऐं कंहिं कयो आहे? जी मीरपुर मास्टर सां तालुक़ु रखंदड़ हिकु लेडी डॉक्टर डॉक्टर आफ्ताब नायक, हुननि मूंखे नशे जी इंजेक्शन पंहिंजी क्लिनिक में लॻाए करे मूंसां मुंहिंजी ॿिनि अखियुनि खे सर्जिकल ब्लेड सां कट करे ऐं मुंहिंजी ज़बान ते कई। अच्छा, तव्हांजो हुन सां रिलेशन हुयो? जी मां पहिरियों बैंक कॉलोनी में एम्प्लॉय आहियां मीरपुर मास्टर ब्रांच में। डॉक्टर सैर आफ्ताब असां वटि अकाउंट होल्डर हुई, उहा हिकु जी ब्रांच में आई फेब्रुवरी में। हुननि जी कोई मोबाइल एप्लीकेशन जो मसइलो हुयो, मुंहिंजे ब्रांच में जो मूंखे मोकिलियो त हुननि खे मोबाइल एप्लीकेशन सेट करे अचो। सही। तॾहिं मां उन्हनि जी क्लिनिक ते वियुमि, उनखे मोबाइल एप्लीकेशन सेटिंग करे ॾिनी। हुन मूंखे चयो था तव्हां पंहिंजो मूंखे नंबर ॾियो त कॾहिं अगरि मूंखे कमु वग़ैरह हूंदो का ॻाल्हि सम्झ ईंदी मां तव्हांखां पुछंदुमि। हुन मूंखां नंबर वरितो, उनखां बाद हिकु ॿ दफ़ा हुननि मूंखे कॉल कई, उनखे चालान भरिणो एनसीए जो, त हुन मूंखां पुछियो। उनजे बाद अप्रैल में हिननि डॉक्टर आफ्ताब जो हस्बैंड इमदाद अली डॉक्टर आफ्ताब खे छॾे करे दुबई भॼी वियो। त डॉक्टर आफ्ताब यूज़ कंदी आहे किंद इंजेक्शन यूज़ कंदी आहे, जंहिंजे करे डॉक्टर आफ्ताब खे PPHI मां बि टर्मिनेट कयो वियो आहे ऐं अल ख़िदमत मां बि टर्मिनेट कयो वियो आहे, जिस्म इस्लाम सर्विस कयो वियो आहे। जॾहिं मूंखे ख़बर लॻी डॉक्टर आफ्ताब किंद यूज़ कंदा त मां हिननि सां ॻाल्हाइण छॾे ॾिनो, साइड थी वियो। मुंहिंजे बाद मूंखे ब्लैकमेल कंदी, मूंखे रिकॉर्डिंग मोकिलंदी व्हाट्सअप ते कि अगरि जेके तव्हां मूंसां न ॻाल्हाईंदव मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदुमि, मां पंहिंजे पाण खे ईअं कंदुमि। उहे रिकॉर्डिंग्स मां खणी, जो मामो आहे आफ़ाक़ अहमद वकील आहे, उन्हनि खे मां फाइलेट कयूं, बाबा तव्हांजी छोकिरी मूंखे ब्लैकमेल कंदी आहे, तव्हां हुनखे सम्झायो। जॾहिं इहा ॻाल्हि उनजी फैमिली तक वई, उनजो वालिद साहिबु आहे आफ्ताब अहमद नायक, उन मूंखे डायरेक्ट मारण जो धमकियूं ॾिनियूं। मुंहिंजे एरिया मैनेजर खे बि धमकियूं ॾिनियूं, इन छोकिरे खे तो ट्रांसफर कर वरना मां ब्रांच में खे मारींदुमि। मूंखे ट्रांसफर कयो वियो सखर, मां 3 खां 4 महीना सखर हुयो। उनजे बाद मां बैंक कॉलोनी मां रिज़ाइन करे हमेशह लाइ कराची सेटल थी वियुमि। मुंहिंजो डॉक्टर आफ्ताब सां कॉन्टेक्ट वग़ैरह ख़तमु थी वियो आहे। अच्छा, कुझु हद ताईं माना रिलेशन इहो पोइ ख़तमु थी वियो? जी, उनजी वजह जो मां हिकु मिडिल फैमिली सां तालुक़ु रखंदो आहियां, मूंखे रिचेस्ट फैमिली आहे, पॉलिटिकल फैमिली आहे, मां कोई इशू कोन चाहियां पियो। उनजे बाद जो हाणे मुंहिंजी मां चौथल पार्को कराची में HSC ऑफिसर आहियां, त हुन मुंहिंजी दुबई लाइ सिलेक्शन थी HSC ऑफिसर लाइ डेस्कॉन कंपनी में। हाणे मां सीनियर थी ठहियां मीरपुर मास्टर जो, जॾहिं मां सिंधु यूनिवर्सिटी तरफ़ वञी वियुसि त हुते मुंहिंजो क्लास में कमु कंदो आहे डॉक्टर आफ्ताब क्लिनिक ते। उन मूंखे ॾिठो, मूंखे सही कयो कि इलाही टाइम थियो तव्हां मुलाक़ात न थिए, किथे हूंदो आहे? मां हुनखे ॿुधायो मां कराची हूंदो आहियां। मूंखे चयो वियो चांहि पियो। हीअं मूंखे क्लिनिक में विहारियो, हे अंदरि वियो, डॉक्टर आफ्ताब जी तरफ़ ईअं मूंखे ॿुधायो त मुर्तज़ा बाबा आहे, त जिते रिसेप्शन आहे उते डॉक्टर आफ्ताब अची मूंखे इंजेक्शन लॻाए छॾी। जीअं हुननि मूंखे इंजेक्शन लॻाई न, मां उथण जी कोशिशि कई, जीअं मां उथण जी कोशिशि कई मां ईअं वञी पोइ तकिरी पियुमि। उनजे बाद मां सां इशू थियो, मां सां मसइलो थियो। जॾहिं मूंखे घोटकी हॉस्पिटल में मूंखे पुलिस खणी वई, मुंहिंजी वालिदा साहिबा आहे, त तॾहिं मूंखे हुते ख़बर लॻी कि मुंहिंजी ॿिनि अखियुनि में सर्जिकल ब्लेड लॻाए हमेशह लाइ हुनखे ख़तमु कयो वियो आहे ऐं मुंहिंजी ज़बान कची वई आहे। त हीअ हिकु इंसानी ह्यूमन राइट्स जे ख़िलाफ़ु आहे। अगरि उनखे कोई रंजिश हुई, कोई मसइलो मसाइल हो, उहो मूंसां कानूनी कार्रवाई करे सघनि पिया, मूंखे कोर्ट जी तरफ़ वठी वञी सघनि पिया। अहिड़ी को ॻाल्हि आहे कोन। इन केस खे अगरि हुनखे कोई बि तकलीफ़ हो, मूंसां कानूनी कार्रवाई कनि था। हीअ किथां जो इंसाफ़ आहे? हीअ किथां जी यानी कि नेशनलिटी आहे? हीअ किथां जो लॉ आहे कि हू आम इंसान खे इन शइ लाइ इजाज़त ॾिए? अच्छा, उहे किथे वेठा आहिनि ऐं उन्हनि जी जेका रिहाइशगाह आहे किथे आहे, ऐं उन्हनि जी जेका ग्रेजुएशन आहे, तव्हांजी ग्रेजुएशन आहे, उहा किथां थी आहे, उनजी किथां थी आहे? जी जी, मुंहिंजी अलहमदिल्ला मां FSC कई आहे, पंहिंजो डिग्री का आहे मीरपुर मास्टर मां, ऐं मुंहिंजी BA आहे कंटिन्यूअस आहे कराची यूनिवर्सिटी मां 2024 में। ऐं जेकी डॉक्टर आफ्ताब आहे उन्हनि जी 2014 मां थियल आहे मुंहिंजे ख्याल में, जामशोर मां MB